नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पनगरेव में ख़बर ॾींदा हलूं त पनगरेव शहर जो गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल इख़्तियारनि जी बेध्यानी ऐं लापरवाहियुनि जे करे अनेक मसइलनि जे वर चढ़ी वियो आहे, जंहिंमें अमारत जे ज़बू हाल थियण करे हर वक़्तु छितनि मां वॾा सीमेंट वारा चपड़ किरंदा रहनि था ऐं 2 भेरा टीचर ऐं शागिर्दाणियूं सख़्तु ज़ख़्मी थी चुकियूं आहिनि ऐं खेनि हर वक़्तु जानी ख़तरो मौजूदु रहे थो। स्कूल में अमले जी वॾी खोट आहे। 4 टीचर 600 शागिर्दाणियुनि लाइ अणपूरा आहिनि, जंहिंमें इंग्लिश, मैथ, फिज़िक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ऐं साइंस पढ़ाइण लाइ के बि टीचर न आहे। नतीजे में इहे नियाणियूं 9 ऐं 10 क्लास में या 8 क्लास में सालियानी सेट वारनि इम्तिहाननि में तयारी न हुजण करे सिर्फ़ नकल लाइ ज़हन ठाहिनि थियूं ऐं सख़्ती दौरान अहिड़ियूं केतिरियूं ई हसास नियाणियूं फेल थियण जे डप में ताननि खां रोई वेहनि थियूं ऐं मायूस थी ख़ुदकुशी करे वञनि थियूं या पढ़णु छॾे ॾियनि थियूं। पर इंतिज़ामिया हिन तरफ़ का बि तवजह न ॾिनी आहे ऐं नियाणियुनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल। हिननि वस वारनि खां पुरज़ोर अपील कई आहे त स्कूल में अमलो मुक़ररु करे ऐं फर्नीचर जी खोट बि पूरी कई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।